वालेकुम यूट्यूब साथियों में तव्हांखे असां दोस्तो ही ॿ किताब आहिनि जीअं त ॿई किताब तव्हां ॾिसो था टाइटल जे हवाले खां त सोचींदा हूंदा ॿिन्ही जो को हिक ॿिए सां तालुक़ु ई कोन्हे को। मां जॾहिं बि ॿिनी किताब जो तारीफ़ ॾिनो आहे त या त नाविल आहिनि या सियासी आहिनि या को नॉलेज या साइंस जा किताब आहिनि, पर हीअ ॿिन्ही किताब जो हिकिड़ो पंहिंजो लाॻापो आहे उहो तव्हांखे हिते ॿुधायां थो हली त ॿिन्ही जो पाण में कहिड़ो लाॻापो आहे। साथियो हीअ किताब ॿियो दफ़ो छपियो आहे महाराजा ॾाहर जे हवाले से, शहीद महाराजा ॾाहर। हिन जे बारे में सिंधी माण्हू सिंधी क़ौम वाक़िफ़ आहिनि या पूरो पाकिस्तानी पढ़ंदड़ सभु वाक़िफ़ आहिनि। हिन चेखो खां वाक़िफ़ हूंदा आहिनि, को केरु वाक़िफ़ न हूंदो। जाम वकार हुसैन ॾाढो भलो तर्जुमे निगाह, ॾाढा सुठा तर्जुमा कया अथई। साथियो ॿिन्ही किताब जो ही के कहानियूं आहिनि, चेखोफ़ जूं ज़बरदस्त कहाणियूं, वणंदड़ो आहे, ॾाढो सुठो लेखक आहे। ऐं हीअ बि जेको आहे सो तारीख़ी तौरु मूंखे तारीख़ सां दिलचस्पी आहे, उन करे हीअ तारीख़ी किताब बि मां वठंदो आहियां, पढ़ंदो आहियां उनखे सुठे नमूने सां। जीअं त मुंहिंजो शौक़ु जेको आहे सो फिक्शन आहे ऐं जेको आहे सो सियासत आहे ऐं हिस्ट्री आहे। टई शयूं मुंहिंजूं पसंदीदा आहिनि। थोरी घणी ट्रेवलिंग थोरी घणी न पर घणी ट्रेवलिंग पसंदि आहे। सो साथियो ॿिन्ही किताबनि जो हिकिड़ो तालुक़ु इहो आहे त ॿई पंहिंजी क़ौम, पंहिंजे माण्हुनि, पंहिंजे वतन लाइ लिखंदड़, पंहिंजे वतन लाइ विढ़ंदड़। महाराजा ॾाहर पंहिंजी क़ौम, पंहिंजे माण्हुनि जे लाइ विढ़ियो, चेखोफ़ पंहिंजे क़ौम, पंहिंजे माण्हुनि जे लाइ लिखण ज़रिए विढ़ियो ऐं ॾाढो ज़बरदस्तु लिखियो, एॾो सुठो लिखियो जो सरहदूं पार करे असां तव्हांजे सिंध जे हिकु नंढड़े शहर नसीराबाद में वेही असांजे हथनि में आहे सिंध जे, पर पूरे पाकिस्तान पूरी दुनिया में ॼात सुञातल। दोस्तो थोरो तारीफ़ कराईंदो हलां शहीद महाराजा ॾाहर जी किताब जे हवाले खां त हिन में मुर्तब डॉक्टर आज़ाद क़ाज़ी छा थो लिखे पियो ऐं ॿियनि जे हे दोस्तो हिन में फ़हिरिस्त आहे ऐं जंहिं माण्हुनि हिन ते लिखियो आहे उहो तव्हांजे ई साम्हूं आहे त कहिड़े कहिड़े माण्हुनि हिन ते लिखियो आहे, उन जे मज़मून खे सहेड़ियो अथई। सिंधी तारीख़ जूं कड़ियूं टुटल आहिनि, वक़्त बे वक़्तु हमलिया वञनि मथां तबाह त सिंध जे अमली ज़रखे जी सबबु कड़े खे कड़े सां मिलाइण में असुलु हक़ीक़तूं बयानु करणु ॾाढो ॾुखियो थी पियो आहे। कड़ीअ खे कड़ीअ सां मथां वरी हर मज़हब फातन पखिड़े नफ़्सियाती मौजा सबबु हितां जे तारीख़ुनि जी हक़ीक़ी धारा में ॾिसणु परखण बजाए मज़हब ऐं नसली सिलसिला रख सां ॾिठो परखियो ऐं बयानु कयो पियो वियो। अहिड़े अमल असुलु हक़ीक़त मथां परदो विझी छॾियो। मथां जे विरहाङे खां पोइ हिन वरी वॾी यूनिट जे नाले में सिंध खे निस्त नाबूद करण वारे घणनि पासनि मुहिम हलाई वई। उन मज़हब खे वधि में वधि अमल दख़ल ॾिनो वियो, एतिरे क़दुरु जो मज़हब खे वॾी यूनिट एके जो सभ खां वॾो हथियार तस्वुरु कयो पियो। उन करे सिंध जी तारीख़, समाजी सकावत और लिसानी धाराउनि खे मज़हबी नक़्श करणु घणे पासे मुहिम हलाई वई। दोस्तो ऐं राजा ॾाहर तौरु सर चाढ़ने पर वाक़िआ असांजी तारीख़ जा संगे मील आहिनि, छाकाणि उन्हनि असांखे जाग्राफ़ी तारीख़ी हक़ीक़तूं तालुक़ु रखनि थियूं, तंहिं करे हुनखे फ़रामोश करे नथो सघिजे। उन ॻाल्हि जी तारीख़ नुक़्ते निगाह खे वज़ाहत कंदे पे साह वधीक लिखे थो त राजा ॾाहर पंहिंजे माॻ रहियूं असां सर चार्ल्स नेपियर खे बि सिंधी तारीख़ जो संगे मील था सम्झूं। हालांकि सर चार्ल्स नेपियर सिंध जो फातेह उहो उन लाइ त सर चार्ल्स नेपियर सिंध मां उसण वक़्तु जंहिं हंधा समुंड जो सफ़र शुरू कयो उन जाइ ते अंग्रेज़ी हुकूमत संदसि यादगार नसब करायो, जंहिंसां उहा ॼाण पवे थी त उन ज़माने में समुंड जी हद केसिताईं हुई। दोस्तो इहो थोरो तारीफ़ हुयो ऐं ॿियो अॻिते जेको आहे सो ॿियो बि तारीफ़ आहे जेको मां कराईंदो आहियां। साईं जेम्स हेदन जे हवाले खां छा थो लिखे पियो, राजा ॾाहर 1300 वरे खां पोइ यादि ताज़ा करण जी ज़रूरत छो पई, उहो ज़रा गौर तलब मसइलो आहे त उन ते जज़्बाती तौरु नज़र अचणु सभु एवज़ हक़ाइक़ वक़्तु निगाह ॾिसणु ज़रूरी आहे। असां ख़्वाहिश अॻो सिंध न पर दुनिया जे ॿियनि मुस्लिम मुल्कनि वक़्त बे वक़्तु पैदा थी आहे, ख़ुशूसि अहिड़े दौर में जॾहिं उन मुल्कनि जे माण्हुनि खे संदसि क़ौम, तहज़ीब, तमदुन, सियासी आज़ादी खां ख़तरो महसूसु पिए थियो। हिननि मंझि क़ौमी शौर पैदा करण ऐं संदसि क़दीम रिवायत खे ज़िंदा करणु ज़रूरी ॼातो। सुल्तान महमूद गज़नवी खे दरिया जे मुखिया शाइर फिरदौसी क़दीम ईरानी क़ौमियत, तमदुन ऐं तहज़ीब खे ज़िंदा करण लाइ सुल्तान महमूद जे हुकुम ते शाहनामा नाले किताब लिखियो, जंहिं खेनि मुस्लमान बणाईंदड़ अरबनि ख़िलाफ़ु हिकंद चई ॾिनो। दोस्तो इहे जुमिला मां नथो हिते कोट करे सघां छो त उन्हनि खे वतन क़ौम परस्ती बुनियाद मुल्क ते थिए थो, नज़रियाती क़ौम परस्ती बैन अल-अक़वामी हैस रखे, जंहिंजे वतन क़ौम परस्त साम्राज मुल्कनि अरब लीग जो मिसाल आहे। साथियो हीअ किताब ॾाढो शानदार आहे, ॾाढो ज़बरदस्त किताब आहे। उन टाइम जी सियासत महाराजा ॾाहर खे सम्झण लाइ किताब ॾाढो ज़बरदस्त आहे। आज़ाद क़ाज़ी जस लहणे खीर लहणे
ऐं जॾहिं हीउ ॿियो किताबु आहे चेखोफ जूं कहाणियूं। एंटन चेखोफ जेको आहे सो ज़बरदस्तु रूसी लेखक तव्हांजे मुंड में मां ॿुधायो आहे। उन जे बारे में वधीक जेको आहे सो मां तव्हांखे जेको आहे तारीफ़ कंदो आहियां। दुनिया में जेके बि अज़ीम इंसान नवीस थी गुज़रिया आहिनि, अफ़साना नवीस थी गुज़रिया आहिनि, चेखोफ जो नालो हुन में सिरफ़हिरिस्त आहे। चेखोफ जी अज़मत जो अंदाज़ो हुन सां लॻाए सघिजो त हिन जूं कहाणियूं पंहिंजे मुल्क जूं सरहदूं पार करे दुनिया जे केतिरे मुल्कनि में पहुची चुकियूं। दुनिया जा हर हिकु नंढे ख़्वाह वॾे ज़बान में चेखोफ जूं कहाणियुनि जा तर्जुमा वॾे चाह ऐं शौक़ सां पढ़िया वेंदा। चेखोफ वफ़ात 90 सालनि खां मथे असर गुज़री चुको आहे, पर हिन जी कहाणी में अॼु बि उहा नवान ताज़गी महसूसु थिए जो सबबु आहे त हिन खे पंहिंजे कहाणियुनि में उन वक़्तु मुल्क में माण्हुनि जी सही तस्वीर निहायत ख़ूबसूरती सां सादगी पर पुरस अखरनि में पेश कई आहे। केतिरा इंसान जज़्बा उमंग मसइला ऐं परेशानियूं ॾुख ग़म ख़ुशियूं मुसरतूं हिकु जहिड़ियूं आहिनि। उहो ई सबबु आहे जो चेखोफ जूं कहाणियूं पढ़ंदे असांखे पंहिंजे वक़्तु मुल्क माण्हुनि जे हालतुनि अखियुनि अॻियां अची वञे थी। असांजे दिलनि में उहे जज़्बा उभरनि था जेके चेखोफ पंहिंजे अफ़साननि में बयानु करे थो। दोस्तो ज़बरदस्त लफ़्ज़ जेके सो आहिनि हिन जा। ऐं हीअ थोरो तारीफ़ आहे एंटन पी चेखोफ। ॾखण रूस जे बहरिया आज़ोफ जे शहर तागानोरोग में 17 जनवरी 1860 ते अज़ीम पुरताली इनक़लाब 17 साल अॻु हिकु ग़रीब घर जे 5 ॿारनि मां 3 नंबर ते चेखोफ पैदाइश थी। दोस्तो इहो थोरो तारीफ़ हिन जे शहर ऐं ॼम जे हवाले खां। चेखोफ लाइ मशहूरु हिन खे मुख़्तसिर ऐं मुनासिब लफ़्ज़नि जी मदा बयानु करण ते क़ुदरत हासिलु हुई। हू ज़िंदगी सतह खां हेठि लही हक़ीक़तूं ॻोल्हींदो हुयो। हिन खे पंहिंजे किरदारनि जा लिकियल राज़ ज़ाहिर करण जो हुनुरु ईंदो। घणनि निकादनि खे शिकायत आहे त चेखोफ जा मौज़ूअनि जी कहाणियुनि में गहरा मुंझल मसइला हूंदा आहिनि। उन्हनि मसइलनि जी सादे हल जी कमी हूंदी आहे। उहो नंढनि ॻाल्हियुनि मां कहाणी जी चादर विछाईंदो। हिकु ख़ासि मिज़ाजी माहौल जी अकासी में माहिर उन मिज़ाजी माहौल आसिफ़ ज़िदा या गनाई चवणु खपे। नक़ादनि खे उहो एतिराज़ हो त चेखोफ पंहिंजे वक़्त जे रूसी ज़िंदगी बयानु करण में धोखो ॾियण वारी टेक्निक इस्तेमालु कई। उन अदबी शाहकारी दर्जे खां हिन जूं लिखणियूं किरी पवनि थियूं, पर साॻिए वक़्तनि जा नक़ाद उन ॻाल्हि ते बि मुतफ़िक़ आहिनि त 19वीं सदी जे रूसी हक़ीक़तनि में चेखोफ जो शुमारु पहिरें नंबर में थिए थो। साथियो बिल्कुलु अहिड़ी जेका कैफ़ियत हिन असांजे बयानु लिखियो आहे, ॼाम वकार अहिड़ी कंडीशन आहे तव्हां पढ़ंदो तव्हांखे माना अजीब महसूसु थींदो त केरु काॾे थो वञे कीअं थो लिखे। ऐं ॿियो चेखोफ जे ज़माने में अज़ीम रूसी इनक़लाब जो ख़मीर तयारु थी रहियो, हर पासे जंग ऐं जदल जो नज़ारो हो। 13 सालनि खां पोइ उहो तारीख़ी वाक़ियो ज़ाहिर थियो, पर चेखोफ खे ॾाढी तकड़ हुई। डॉक्टर हिन खे शफ़ा न ॾेई सघिया। 14-15 जुलाई 1904 ते 44 साल जी उमिरि में हिकु राति चेखोफ दुनिया तोड़ अदबी दुनिया अलविदा चई। उहा शमा जंहिं रूसी अदब खे रोशन कयो, उहा असां हमेशह लाइ गुल थी वई। साथियो हीउ थोरो तारीफ़ हुयो चेखोफ जो ऐं हिन जी कहाणियुनि जो। उमेद त तव्हांखे वीडियो पसंदि आई हूंदी। अगरि वीडियो पसंदि अचे या न अचे असांजी सपोर्ट कयो। वीडियो खे लाइक, चैनल खे सब्सक्राइब, कमेंट करणु न विसारींदा। तव्हांजा लख